जी बिल्कुल, बलोचिस्तान में नई ईंदड़ थधि जी लहर में ॾाढी शिदत महसूस कई वञे, जंहिंजे हिसाब सां अॼु जेको बलोचिस्तान जो सभ खां वधीक थधो इलाइक़ो रिकॉर्ड कयो वियो आहे उहो ज़ियारत खे रिकॉर्ड कयो, जिते -11 ऐं उनखां पोइ कलात आहे जिते -9 ऐं कोयटा में -5 रिकॉर्ड कयो वियो आहे। अवांखे आउं ॿुधाईंदो हलां त जेके पश्तून बेल्ट जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में बारिश ऐं बर्फ़बारी पिणु थी आहे। उनखां पोइ जेको आहे थधि जी शिदत में इज़ाफ़ो थियो आहे, जंहिंसां हितां जे रहंदड़नि जो जेको आहे मामलात ज़िंदगी ॾाढा मुतासिर थिया आहिनि। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हमेशह जॾहिं बि थधि जी लहर में इज़ाफ़ो थींदो आहे त हिते बलोचिस्तान में गैस प्रेशर जो वॾो मसइलो पैदा थी वेंदो आहे, जंहिंजी वजह खां बि रहवासियुनि खे जेको आहे ॾाढी मुश्किलात जो मुंहुं ॾियणो पवंदो आहे। इन हवाले सां अव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त हिते जे शहरनि खे ॾाढियूं मुश्किलात आहिनि गैस प्रेशर जे हवाले सां, जॾहिं त उन्हनि जो चवणु आहे त असां जेको आहे सुबुह जो नाश्तो ऐं मंझंदि जी मानी करण लाइ बि जेको आहियूं बेज़ार आहियूं, छो त गैस प्रेशर बिल्कुलु न अचण जे बराबरि आहे। ऐं हितां जे शहरनि जो चवणु आहे हिन थधि जे इज़ाफ़े सां जेको आहे गैस प्रेशर जे घटिजी वञण सां असांखे अञा बि मुश्किलात जो मुंहुं ॾियणो पवंदो, छो त ईंदड़ ॾींहंनि में अञा जेको आहे थधि में इज़ाफ़ो थींदो। जी।